अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं असीं अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अवां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। अॼु उन अज़ीम हस्ती जी यादि जो ॾिहाड़ो आहे जंहिं चयो हो, अगरि ख़िदमत करण जी नाह ताक़त तालबुल मौला त पोइ मखदूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को। 11 जनवरी 1993 ते विछड़ी वियल मखदूम मोहम्मद ज़मा तालबुल मौला, जिते हिकु मुतबर सियासतदान तौरु सुञाणप माणी, उते वरी हुआ सिंध जे सदा हयात शाइर तौरु अॼु बि सुञातो वञे थो। मां सब्र ज़ब्त खां कम थो वठां ए तालबुल मौला, जे न त फ़रियाद में ताक़त अञा ताईं उहा आहे। मखदूम मोहम्मद ज़मा तालबुल मौला मखदूम मोहम्मद जे घर में 4 अक्टूबर 1919 ते जनम वरितो। हाला में जनम वठंदड़ मखदूम मोहम्मद ज़मा तालबुल मौला हज़रत गौसुल हक़ मखदूम नूह जी औलाद मां आहे। पंहिंजे वालिद जो ॿियो नंबर फर्ज़ंद हो। हाफ़िज़ वली मुहम्मद वटि क़ुरान शरीफ़, आख़ुंद अब्दुर्रहमान अंजम हालाई ऐं हाजी अब्दुल गफ़ूर वकीलाणी वटि सिंधी ऐं मौलवी मोहम्मद आलिम वटि फ़ारसी पढ़ियो। संदसि वालिद 30 ज़ुल्हज 12 डिसंबर 1944 ते वफ़ात कई। खेसि 18 डिसंबर 1944 ते 12 सिजादा नशीन तौरु पग ॿधाई वई। शाइरी, राग, अदब ऐं शिकार जो ज़ौक़ निंढपिण खां ई हुअसि। शाइरी में तख़लुस, पहिरीं बेवस, पोइ फ़िराक़ी, ज़माशाह ऐं पोइ तालिब। आख़िर 1949 में तालबुल मौला खे मुस्तक़िल तौरु तख़लुस बणायई। 1932 खां अंजमन इल्म अदब जो हाला में पायो विझी अदबी कॉन्फ्रेंसूं कोठाईंदो रहियो। अज़मा प्रेस हाला में हफ़्तेवार पासबा ऐं अर्ज़मा जारी कयाऊं। 1950 में माहवार फिरदोस जारी कयाऊं। 1956 में मास्टर जुमा ख़ान ग़रीब ॻोठ सीता ज़िले दादू मां तालबुल मौला माहवार रिसालो सन सरपरस्ती में। 1952 में ऐं ग़ुलाम मोहम्मद गिरामी जी एडिटरी में रिसालो शाइर हैदराबाद मां जारी कयाऊं। अहिड़ी तरह केतिरा ई ॿिया रिसाला संदन एज़ाज़ी सरपरस्ती में सिंध मां जारी थिया। उन्हनि में रहबर डाइजेस्ट पिणु शामिलु हो। पाण जमियत शोरा सिंध, जेका 1942 खां शुरू थी, उन जा मेंबर रहिया, जंहिं 1950 में हैदराबाद अदबी कॉन्फ्रेंस जे मौक़े ते खेनि महबूब शोरा जो लक़ब ॾिनो, पर पाण उन जो इस्तेमालु घटि कयाऊं। खेनि जैकमाबाद अदबी कॉन्फ्रेंस 1952 में जमियत जी सरपरस्ती ऐं 1957 में घोटकी कॉन्फ्रेंस में सदर बि चूंडियो वियो। संदन सदारत ऐं सरपरस्ती में जमियत शोरा जूं वॾियूं ऐं अहम कॉन्फ्रेंसूं मुनक़िद थियूं। पाण 1954 में इदारा रूह अदब क़ाइमु करे माहवार रिसालो रूहुल अदब जारी कयाऊं। हाला में राग कॉन्फ्रेंस कोठाए 1955 में बज़्म तालबुल मौला जो बुनियाद हैदराबाद में रखियाऊं, जंहिं हिकु अदबी तहरीक जी शक्ल इख़्तियार कई। सिंध में उन जूं 3 डज़न खनि शाख़ूं बि क़ाइमु थियूं ऐं नवनि शाइरनि पंहिंजे तख़लुस सां सरवरी शामिलु करे संदन ख़ानदान सां पंहिंजी वाबस्तगी ऐं अक़ीदत जो इज़हार कयो। ख़्वाजा मोहम्मद ईसा मस्त सरवरी लाड़ अदबी कॉन्फ्रेंस जो पायो विधो ऐं उन दौर में उन्ही नाले सां कॉन्फ्रेंसूं बि थियूं। सियासी तौर ते 1 यूनिट खां पहिरीं पाण सिंधी असेंबली जा 2 भेरा मेंबर रहिया ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो अॼु ठाहियल पीपल्स पार्टी जा वाइस चेयरमैन ताहयात रहिया। तालबुल मौला हॉस्टल हाला में ऐं तालबुल मौला हाई स्कूल दादू में क़ाइमु कयाऊं, जंहिंजो हेडमास्टर ताज सहराई हो। संदन शाइरी जे तसनीफ़ात में बहार तालिब, शान सरवरी, मिस्री जूं तड़ूं, मुंतखब गज़लियात, ब्याज़ तालबुल मौला,
रुबायात तालिबुल मौला ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। सिंध जो हीअ नामियारो शाइर ऐं मुफ़्कर 11 जनवरी 1993 ते लाॾाणो करे वियो। ऐं हाणे पेश करियूं था मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जी ख़ूबसूरत शाइरी। अॼु असां संदसि किताब छपर में छड़ियूं मंझां ख़ूबसूरत बैत अव्हां लाइ चूंडिया आहिनि। सजण प्यारा सुप्रिय तो में संदम साह, मूं में वरी मोहबतूं ठाहे वेठे ठाह, हरदम मुंहिंजे हाल खां आहीं तूं आगाह, तालिब मौला तो संदो चित में रखी चाह, ॼाणे थो अलाह हक़ीक़त हिन हाल जी। पिरीअ हित परदेस में अकेलो आहियां, हरदम तोखे हेज मां दिलबर थो दाहियां, करम कर करीब तूं ॿिए कंहिं जो नाहियां, तो लालण लीलायां हबीब ॿधी हथड़ा। रुआं ऐं रड़ियूं करियां सिका ऐं सारियां, पल पल में पारियां जे कयम कोल करीब सां, रातियूं कयम ॾींहं सारींदे सजण खे, तालिब मौला तलब जा मोहबत वसाया मी, न संग कयो नीअं जुड़ियो जानब जीअ में, वेही ॿुधे शाल सजण सूर मुंहिंजा, मोहबत सदे मय मां जाम पियारे जाल, सिकंदे खे सूरनि में थिया सालनि मथे साल, मेड़िया मोहबत माल तालिब मौला तलब में, मिठनि महबूबनि दिलि में देरा लाया, ॿारो तण खां बाझ पे संभालियो सजणनि, पिरीं पराहां कीन थिया पिया हीणे मंझ हुरनि, तालिब मौला तिन जा था पल पल पूर पवनि, सेकी यादि अचनि जे कहीं वेल न विसरिया। अखियुनि खे आऊं रोकियां जीअं रुअण खां, तीअं तीअं तुंहिंजी तात में रही रुनाऊं, मुठनि माठ न अचणी जो पिरीं पुछाऊं, तालिब मौला तलब में सोणो सुझाऊं, हंझूं हारियाऊं सजण सारींदे घणो, अखियुनि जे उदास जो ॾाढो ॾुख थियो, आयन आब अजीब लए तॾहिं पतो पियो, रेटिन खे रोकण जो वॾो वस कयो, तालिब मौला तिन खे पलो पांद विधो, चरियन खे चयो तबे रहियूं किन रुअण खां, रोईअ विराणियो वाह जो अजब ही अखड़ियुनि, रोई चयाऊं रमज़ सां त मिठनि महबूबनि, अखियूं आलियूं छो कयूं काल करीबनि, तालिब मौला तॾहिं था वयो लुड़क वञनि, जे था मोहब मिलनि त रुअण वींदो रुकजी, वरी वेही तिन सां हीला कयम हज़ार, आहिनि मुंहिंजे बि अंदर में इश्क जा हज़ार, कुछां थो त करीब जी मूं ते थींदी मयार, कुछो पुछो की न की त पवे कहन पचार, तालिब मौला साणी वेही करियो वहिंवार, दिलबर नेठि दीदार कराईंदो कुर्ब सां, मींहं वसन था मुंद ते अखियूं रोज़ वसनि, हू पर वस वेचारा थिया ही वस में कीन रहनि, हुनजी मौसम हिकिड़ी ही टिमियो टिमियो टिमनि, हू रुगो 12 माह था सुका सावा कनि, हीअ दमदम थियूं दिलनि खे अछो आब ॾियनि, हू वसियो नेठि वञनि ही तालिब वञनि की न की, पचीअ पजरी पाण में कनि रिझीअ रिहाणियूं, अथनि अंदरि अजीब जूं अजीब आखाणियूं, सतनि सतर झलियो अथनि घूरनि में घाणियूं, मंझंदि मौजूदु थिया गज़ ऐं कुमाणियूं, पर कयूं आहिनि करीब जे विरह वेगाणियूं, तॾहिं रहनि थियूं तलब में ही निर्मल निमाणियूं, रुंदे रुंदे तिन खे की रातियूं विहाणियूं, हाणे सां त सब्र सां थियूं रहनि रेकाणियूं, पिरीं पंहिंजूं न कयूं तबे हबीब न हाणियूं, तालिब मौला तिन जूं कहिड़ियूं कहाणियूं, अदब करियो उन्हनि जो हीअ नींहं जूं निमाणियूं, जे सतियूं सामाणियूं से गूंगियूं गुअ खटे वियूं, तो चुमा पंहिंजा पेर जो वठी तो वटि आया, तालिब मौला ते कयो भलाई जा भेर, अवेर ऐं सवेर कदमनि तां कुर्बान थिया, कदमनि तां कुर्बान थिया जो हलिया वटि हबीब, हेराया हथनि सां कुर्बाए ते करीब, न त कॾहिं ॾिसां हा कीन की लालण यार लबीब, तालिब थिया तबीब जो पिरीं वटि पुॼायूं, पेर घणो ई पिथूं थिया तबे रसिया मुहब मकान, तालिब मौला तलब में खणी सूरनि जा सामान, हली पहुता हबीब वटि कमी कयाऊं कान, अखियुनि ते अहसान कदम न कया केतिरा,
हाली हबीब वटि पेरनि पहुचायो, तकलीफ़ न तिन खे न हरगिज़ हटायो, पहुता दर दोस्त जे थियो सांग सजायो, तालिब मोला तलब जो तिन नातो निभायो, उत पेरनि पुॼायो जित पुॼण भेणी कान हुए। दिलबर घणो दूर हो, उत पुॼायो पेरनि, जिन रंद सभई रत कया तिन शाबसूं हुजनि, वेचारूं वड़ कया मूं मथे मेरनि, मञा अहसान उन जा चाह मंझां चश्मनि, से चुमियो ऐं चुमजनि तालिब मोला तलब में। अखियूं बि आहिनि अखियूं पर पेरनि सां न पुॼनि, हूअ रुअनि थियूं रत फुड़ाई फटिजो था फटिजनि, हूअ बेवसा आहिनि बिरह में ही हेजूं उथियो हलनि, हूअ निहारिन नजीब खे ही तिर नथा तरसनि, हू बाणकियूं अजीब लइ हीअ रिंदनि मंझ रुलनि, अहसान कया अखियुनि ते पिरत मझां पेरनि, तालिब मोला तलब में चुमियो वरियो चुमजनि, झले नथा झलजनि हलंदे पंहिंजे हबीब ॾे। बिल्कुलु उतां न भुलिया जेॾहिं नींहं निया, पहुता दर दोस्त जे छोयूं खणी छिया, तालिब मोला तलब में सिधी वाट विया, पिथूं पेर थिया त बि फटियल फिरिया की न की, रोयो रोयो अखियूं अचो पेरनि मथे पवनि, चुमियो तिन खे चाह मां धूड़ संदन थियूं धुअनि, इहीअ इशारनि में चरियूं गूंगियूं चवनि त हीअ सलामत हुअनि असां संदा आसरा। अखियूं त अखियुनि सां मिलियूं, वञो विसाल बि कनि, रुअनि त अजीब उघनि था हर हर साण हथनि, लाड़ियो लुड़क लहू जा पिरीअ सां परचनि, पेर वींदे पर ॾे जुती बि कान विझनि, फटियल वेचारा फिराक जा सिहत में न संभरनि, मजरूह थियनि मोहबले त बि हकीमनि वटि न वञनि, रहम न आदो रूह में मथनि महबूबनि, तालिब मोला तिन खे कियो नंको नसीबनि, से चुमियो छो न चुमजनि जे कुझनि पुछनि की न की, पेरनि कॾहिं पिरीअ जी मंज़िल की न मटी, हलंदे हबीब ॾे न हिमत संदन हटी, राह मिड़े रत सां तिन कुर्ब मां कटी, तबे तालिब पिरत पटी ॿ गुण ॿुधियनि कान का, जे अखियूं पेर हुजनि त पतो पवनि पंध जो, त उघाड़ा इश्क में कीथा सूर सहनि, कीथा फट फिराक जा चिकियो ऐं चिकनि, रत थियनि जे राह में तबे हेजूं उथियो हलनि, कुझनि कुरकनि की न की तोड़े पिथूं थियो पवनि, पहुचनि जॾहिं पिरी वटि तबे ॾोरापा न ॾियनि, तालिब मोला तलब में पिणु उहा सेत संदन, कॾहिं ॾिठो की न की हुन ॾे हबीबनि, संभरनि कॾहिं कोन को का पटी ॿधियनि पेरनि, तबे रेढ़ियो रेढ़ियो रिढ़नि हबीब जे हुज़ूर ॾे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।